बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, आऊं आहियां हुसन अब्बास। शाकिर शुजाबादी पंहिंजे सराइकिस्तान जो तमामु वॾे में वॾो शाइर आहे ऐं सराइकिस्तान सिंध जो हिसो रहियो आहे। ऐं त हाणे क्लेम कयां थो उहो जॾहिं बीमार हुयो, बीमार त सदाईं पंहिंजी माज़ूरी सबबु रहे थो, पर उन हिकिड़ो वॾो कमाल करे छॾियो। ऐं तव्हांखे ॿुधायां थो, यकीननि तव्हां जेको आहे न दाद ॾियण खां सवाइ न रही सघंदो शाकिर शुजाबादी खे। शाकिर शुजाबादी बीमार हुयो, मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे ख़बर पई त शाकिर शुजाबादी बीमार आहे। हिन यूसुफ रज़ा गिलानी साहब खे घुरायो, हुनखे 2 लख रुपयनि जो चेक ॾिनईंसि सिंध हुकूमत जो। नोट करियो, ऐं 2 लख जी का औकात ई कान्हे का, हेॾो वॾो शाइर पंहिंजे सराइकिस्तान जो, उन जे लाइ हुन 2 लखनि जो चेक मोकिलियो। ओके, जॾहिं चेक हुनखे गिलानी ॾिनो, गिलानी साहिबु वॾी तकरीब कोठाई, बाबा वॾा दोल वॼाईं त बिलावल साहिबु चेक ॾिनो आहे। चेक छा? 2 लख जो। ओके, शाकिर शुजाबादी खे ख़बर पई, मन चेक त हुन वरितो, हुन चयो त हीउ चेक बिलावल साहिबु पंहिंजे ज़ाती अकाउंट मां न मोकिलियो, हीउ चेक सिंध गवर्नमेंट जो आहे। त शाकिर शुजाबादी चयो त सिंध गवर्नमेंट में बड़ा उतां जा माण्हू त बुखूं था काटनि पिया, वरी चेक वरी उते जे अवाम जो मोकिलियो आहे, त हुन छा कयो, उहो चेक स्कूल में लॻाए छॾियो। पाण बुख ते कसम परसी जी ज़िंदगी गुज़ारे पियो शाकिर शुजाबादी। माना हीअ शाइर आहिनि यार, केॾी वॾी ॻाल्हि आहे। हुन चयो त हीअ अवाम जो पैसो आहे, हुन मूं ते ख़र्चु कयो आहे, हेॾे वॾे ख़रबपती माण्हू पंहिंजे अकाउंट ज़ाती अकाउंट मां ॾिया, त भई ठीकु आहे। हुन उहे पैसा हिकिड़े स्कूल ते लॻाया। हाणे हुन खां एंकर पुछे थो, तमामु वॾो एंकर आहे जियो टीवी जो, उहो पुछेसि थो हुन खां सुहेल वड़ाइच साहिबु, त तव्हां कॾहिं पैसा ॾिठा? चई न। चई त छा? चई हिकु चेक आयो मूं वटि, उहो चेक मां वरी स्कूल में ॾिनो, उहो मुंहिंजो ज़ाया थी वियो। चई कीअं? चई उहो स्कूल ई ज़ालमनि बंदि करे छॾियो। माने शाकिर शुजाबादी ज़िंदगीअ में पैसा न ॾिठा। जॾहिं हुनखे 2 लख जो चेक मिलियो, हुनजी ज़मीर गवारा न कयो। हुन चयो त इहो सिंध हुकूमत जो आहे, सिंध जे माण्हुनि जो आहे, सिंध जी तइलीम तबाह थियल आहे, छो न इहो चेक मां खणी स्कूल में विझां। स्कूल वारनि हरामिन छा कयो, हुते सराइकी साॻी पटी आहे न, सिंध सराइकिस्तान, ॻाल्हि त हिकिड़ी आहे न। जहिड़ा हरामी हिते वेठा आहिनि, जहिड़ा हरामी हुते वेठा आहिनि। उन्हनि छा कयो, उन्हनि 2 लख रुपया खाई छॾिया, स्कूल बंदि करे छॾियो। उन ते शाकिर शुजाबादी ॾाढो रुनो आहे, परेशान, ऐं चईंदो मुंहिंजा 2 लख रुपया ज़ाया थी विया। दोस्तो, चवण जो मक़सदु इहो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु पंहिंजे खीसे मां पैसा ॾिया, या शाकिर शुजाबादी जो ज़मीर केॾो माना केॾो बाज़मीर माण्हू हो, जंहिं चयो त अवाम जो पैसो आहे, मां नथो पाण ते ख़र्चु कयां। ऐं हेॾे सिंध जा दानिश्वर खगा, जेके भाड़ जा तरा, जेके सॼो ॾींहुं बूट चटींदा हुकूमत जा ऐं सिंध जे हुकुमराननि जा, इन्हनि बेग़रतनि अदीबनि दानिश्वरनि कमीननि कॾहिं बि सिंध जे अवाम जे लाइ न जेको आहे सो को आवाज़ु उथारियो आहे, न ई का सिंध जी ख़ुशहाली जी का तहरीक हलाई आहे, न ई धारी आबाद गाड़ी ते। सो इन्हनि खे सुञाणींदा कयो। दोस्तो, तव्हांजी वॾी महिरबानी।